नाज़रीन, टंडे अलहजार में हसन दर्स जी 9 वर्षीय के हवाले से तकरीब कोठाई वई। तकरीब में शिरकत कंदड़ शायरन अदीबन हसन दरस के भेटा पेश कंदे चयो त हसन दरस सिंध जो खूबसूरत शायर हो। हसन दरस यूरोप में हुजे हा त मथसे PhD थे हा। अलबेले शायर हसन दरसी विछोड़े के 9 वरे वियामी विया। संदुस 9 वर्षीय ते टंडे अलहजार जे शायरन अदीबन ऐं सहाफ़िन टंडे अलहजार वेझो संदुस आख़िरी आरामगाह ते चादर चाढ़े भेटा पेश कई। उन मौके ते शायर मिस्किन समूह, रोअल कालरू, खलील खोसो, मोहम्मद अली मीरजत, हसन अब्दाल आवा टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हसन दर्स जहिड़ो शायर जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क में जनम वठे हा त वॾो क़दर थी हा, पर हिन मुल्क में हसन जो क़दर न थियो। हिन चयो त सकाफ़त खाते बि विसारे छॾियो आहे। हसन दर्स जो शायर यूरोप में या दुनिया के कंहिं ॿिए मुल्क में पैदा थिए हा त यकीन उन ते PhD बि थियनि हा, उन ते कार्नर बि ठहनि हा ऐं थीसिसूं लिखियूं वञनि हा। पर उनजे बावजूद बि हीअ जेके शायर जेके पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे वञनि था, हिकिड़ी तारीख़ लिखी वञनि था ऐं उन्हनि खे कॾहिं बि तारीख़ विसारींदी नाहे। ऐं हसन दर्स जो वक़्तु सां गॾु क़दुरु थींदो ऐं सिंधी अदब में आला मक़ाम सां ऐं हसन दर्स उन पद ते पहुतल हूंदो जंहिं हिकिड़ो बाज़मीर, हिकिड़ो गैरतमंद, हिकिड़ो क़ौमी हीरो हूंदो आहे। भिटाई चयो त सापर साटे संग, जापर साटे संग सापर सूरन सां थी। हसन वरी चयो त असांखे इश्क सारनि जी छंडे फूके छड़े थो पियो। हिकिड़ो अजीब मिसाल हू ॾेई वियो आहे। शाइरनि जी जेका ज़िंदगी आहे उहा असल में उनजी स्टार्ट जेका थींदी तॾहिं आहे जॾहिं हू हिन जहान में हलिया वेंदा आहिनि ऐं दौर बदिलबा आहिनि ऐं पोइ ई उन्हनि जी शाइरी जी परख जेका आहे, परूड़ जेका आहे। ऐं आउं चवंदो हसन जी शाइरी ते अञा बि तनक़ीदी अखि, तनक़ीदी जाइज़ो जेको तक़ाबली जाइज़ो जेको वठणु खपे त हसन दर्स किथे बीठो आहे। उहो लम्हो बि ॾिठो, ही जॻह हुई ऐं ही कब्रिस्तान हो, साईं मशाकोती साहब जो आगुर हो। असां हिते ॾिठो त माण्हुनि जा कटक हुआ ऐं सिंध हिकिड़ी ओछगार में पइजी वई हुई। अॼु उहा ओछगार संदसि वरसी ते असांखे नथी ॾिसण में अचे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खाते खे घुर्जे त मशाइकी जे हज में सुतल सिंध जे हसन दर्स खे घटि में घटि 16 जून ते सारे हसन जी चांदड़नि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन बिलावल अरबाब सां गॾु गुलाम रसूल नोएडियो, आवाज़ TV, टंडो अलहजार।